मेरी चाचा बहावल के बेवकूफ करण वारो ऐं असां खे पाण में वेढ़ाइण वारो भी इहो ई वक्त आहे। वक्त इहो चाहे थो त पाण चाचा बहावल जे घर मथां हमलो कयूं। हाँ मीर, असां जे खणी चाचे बहाल खान के सिधियूं गोलियूं न हणूं, पर इहो वक्त चाचे बहाल खान के धुप करे छॾींदो। ऐं तोखे ख़बर आहे त इहो इल्ज़ाम कंहिं ते लॻंदो? असां सभिनी ते लॻंदो। मूंखे कंहिंजे बि इल्ज़ामनि जी परवाह न आहे। केरु मरे थो, केरु बचे थो, मूंखे सिर्फ़ पंहिंजी भेण वापसि आणणी आहे। ऐं उन जे करे जेकॾहिं मूंखे बहावल जे सीने ते लत रखी अॻियां वधणो पियो न, त मां पोइ हिते कोन हलंदुसि। ही यार त पंहिंजा होश ई विञाए वेठो आहे। ठीकु आहे मीर, तूं जेकॾहिं चाहीं थो न त बहावल खे पूरो कयूं त पोइ हलूं था राति कयूं था हली चाचे बहावल जे वक़्त खे घर में घिड़ी उते पूरो। तूं बि ईअं ई थो चाहीं त जिथे तुंहिंजी भेण हुजे न उनजो बि लाश अचे। न वधीक नथा मारे सघनि। असां उन्हनि जे मथां हथियार हलाईंदासीं ऐं हू असांखे गुल पाराईंदा। ईअं न मीर? मीर, असां तुंहिंजी तकलीफ़ सम्झूं था, पर जे न होश विञाए कमु कंदासीं त तकलीफ़ में सभु वेंदासीं। रुपयो ॿुधा छा करणु घुरिजे? मीर, थोरो सम्झण जी ॻाल्हि कर। इन जे वक़्त खे खंभे खणणो पवंदो। काॾे वेंदो? अॼु न त सुभाणे इहो किदड़ गुर खां ॿाहिरि निकिरंदो। मीर तोखे संगत जी सलाह वठणी चङो चङो, मां बस कई। मां बि ॾिसां थो त घणनि ॾींहंनि में तव्हां हिन वक़्त खे खंभे खणी था अचो। छा हाल आहे मूसा? हिते भला कंहिं शिकार लाइ बीठो ई छा? हा, बीठो आहियां शिकार जी तार। तोखे का तकलीफ़? न, मां ईअं हाल वाल पियो वठां। ई मुबारक हुजे शेर अली जेल में आज़ाद थी आयो अथई। अड़े रे ॻाल्हि त ॿुध। शेर अली कहिड़ो मुंहिंजो मिटु आहे जो मूंखे आयो हुई हिते सीड़ जी मुबारकूं ॾियण। वञी ताक़त ते हार बि विझीसि ऐं मुबारकूं बि ॾींसि। मूसा, तूं बि वॾी नज़र रखण वारो आहीं। छा तो सम्झी सिजावल जे फसुल खे शेर अली बाह ॾिनी आहे? हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ। भली शेर अली जी सिजावल खान सां दुश्मनी हुजे, हू पंहिंजो पलांत ॻाए वॼाए कंदो, बाक़ी अहिड़ी किरियल हरकत शेर अली कॾहिं बि नथो करे सघे। जीअं सिजावल सिधो विढ़ंदो आहे न, ईअं शेर अली बि पंहिंजा पलांत सिधा वठंदो आहे। तुंहिंजो मतिलब त सिजावल जो फसुल शेर अली न साड़ियो, पोइ कंहिं साड़ियो आहे? इहो कमु नवाब खान जहिड़े शास्त्र माण्हू जो थी सघे। पोइ भले इहो कमु नवाब खान न करायो हुजे, जंहिं बि कयो आहे उहो बि सम्झ नवाब खान जहिड़ो ई आहे। मतलब इहो तूं इल्ज़ाम सिधो सो नवाब खान ते थोड़ी? पढ़े ॾे, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए। सुबुह साण भला शैतान जे पेरनि ते हथ रखी पोइ मुंहिंजो मुंहुं पियो ईंजा या सिजावल खान जे फसुल में तुंहिंजो हिसो हुयो? एतिरो ई तोखे ॾुख आहे न त पोइ सिजावल खान जे फसुल जी वञी पाण मालकी कर। यार कहिड़ी लॿाड़ हणी वई? मीर, तूं हुन खां वाक़िफ़ न आहीं जो मूंखां पुछी थो? तव्हां उन यार खे छॾियो। तव्हां इहो ॿुधायो त वक़्तु बहाल जे घर में आहे या उतां निकिरी चुको आहे? दरखन का बि ख़बर कान थी पए। अलाए उते मौजूदु आहे, अलाए निकिरी वियो। पोइ सभिनी जी छा सलाह आहे? मूंखे छॾ ज़रूरु, यार खां पुछ। हिते बीहूं या हलूं? मतलब मां सम्झां थो त जेकॾहिं हिते बीठा रहियासीं न त गिदड़ पंहिंजे घर मां कॾहिं बि कोन निकिरंदो। मां तो चवां होटल ते त हली वियो, हू उते नासू हणण ज़रूरु ईंदो। तूं सही थो चवीं मीर। पोइ हितां मेल ड्रायो। जेकॾहिं इन गिदड़ असांखे ॾिसी वठे त कॾहिं बि पंहिंजी गुर मां ॿाहिरि कोन ईंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।